बंभोर जो शहर सिंध जे लोक अदब में ख़ासि जाइ वालारे थो। बंभोर उहा जॻह आहे जिते ससी इतफ़ाक़ सां आई पर कुदरत हिनखे पुनुअ सां मिलाए छॾियो। बंभोर सां वापसि इसारे मुहबत खां पोइ आयल तबाही सां गॾे बयानु करणु ॾाढी ॾुखोईंदड़ ॻाल्हि थी लॻे, पर कोशिशि कंदुसि हिन मज़मून में देबिल जी तारीख़ी ऐं माहौल जे मुतालिक़ मिलियल शहादतनि जो ज़िक्र करियूं ऐं उन ॻाल्हि ते बि बहस करियूं त आया बंभोर जो आसार क़दीम वारो दड़ो ऐं तारीख़ देबिल साॻियूं आहे या न। इब्न हुकल रायो ॾेखारियो आहे त देबिल तलवार साज़ी लाइ मशहूरु हो। होॾां डॉक्टर एस.ए. खान जेका बंभोर जी खोटाई कई उन में तलवार जो नालो निशान बि कोन मिलियो। जेका जॻह जंहिं ख़ासि शइ जे करे मशहूरु हुई इन मां ज़रूरु का अहिड़ी तलवार त मिली आहे पर हिक बि न मिली। अॻिते हली डॉक्टर मुमताज़ पठान रायो पेश कयो आहे त अरब लश्कर जे देबिल ते हमिलो कयो उहो घटि में घटि 20,000 घोड़ सवारनि ऐं केतिरनि प्यादनि ते मुश्तमिल हो। बंभोर जे 14 एकड़नि जी पखिड़ में अटकल 3,500 माण्हू मापिया हूंदा। चचनामे या फतेह नामे में ज़िक्र आयल आहे त जंहिं वक़्तु अरबनि देबिल ते हमिलो कयो उन वक़्तु सभु माण्हू किले में हुआ। बिलाज़री ऐं चचनामे मूजिबि किले फतेह करण खां पोइ देबिल जी 3,500 माण्हुनि खे ख़तमु करण में अरबनि जे 20,000 जे लश्कर खे 3 ॾींहं लॻी विया। जॾहिं तारीख़ी ॾिनल अंग अखर सही सम्झा वञनि त अरबनि जे हेॾे सारे लश्कर लाइ देबिल जे 3,500 माण्हुनि खे ख़तमु करण लाइ 3 ॾींहं तमामु घणा आहिनि। देबिल जो शहर बंभोर जे खंडरनि खां यकीनन वॾो हूंदो। चचनामे में बि ज़िक्र आहे त देबिल ते चइनी तरफ़नि खां हमिलो कयो वियो हो। हर कंहिंखे ख़बर आहे त 8वीं सदी ईस्वीअ खां पोइ सामूंडी हद काफ़ी पोइ ते हटी आहे। बंभोर जी अॼोकी बिहक खे ॾिसंदे इहो अंदाज़ो कंदे त 8वीं सदी ईस्वीअ में उत्तर वारी वेर केसि ताईं पहुचंदी हूंदी। चइनि तरफ़नि खां फ़ौजी हमिलो नामुमकिन थो लॻे छो त चौधारीअ वीर जो पाणी चढ़ियलु हूंदो। हा, इहो बि मुमकिन आहे त तारीख़ी बयानु दुरुस्त न हुजे त पोइ बंभोर ऐं देबिल लाइ माहौल जे हालतुनि मुताबिक़ सोचे सघिजे थो। जीअं मथे ज़िक्र थी आयो आहे त बंभोर हाणे वीरनि जी इराज़ीअ में आहे ऐं माज़ीअ में बि ईअं ई हो, पर माज़ीअ में समुंड जो वहिकिरो अॼु जे मुक़ाबले में घणो उत्तर तरफ़ हो। वीरनि जी इराज़ीअ में समुंड जो पाणी ॾींहं में 2 भेरा लहंदो ऐं चढ़ंदो आहे। समुंड जो उहो पाणी बंभोर खे 3 पासनि खां विकोड़ींदो हो। उन खां अलावा मौजूदा बंभोर जी इराज़ी खे ॾिसंदे इहो यकीन करणु मुश्किल थी पियो आहे त हीअ इराज़ी अनाज जी पैदाश लाइ मशहूरु हूंदी। जीअं इब्न हुकल बयानु कयो आहे, अल मसूदी ऐं अस्तखरी जो चवणु आहे त बंभोर सिंधु नदीअ जी लॻ हो। बंभोर जे मथां वरितल फुटनि जो रिकॉर्ड ॾेखारे थो त सिंधुअ जी डेल्टा जे हिकु नंढी शाख घारे शहर जे ओलह में वहंदी हुई, पर उहा शाख घारे जे ॾखण ओभर तरफ़ हुई ऐं मौजूदा बंभोर तरफ़ न वहंदी हुई। तंहिं हूंदे बि इहो थी सघे थो त आपकलाणी जे ज़माने में सिंधुअ जो पाणी मौजूदा बाग़ ताईं घलिजी वेंदो हुजे। सिंधु नदीअ जे हिन वहिकिरे खे होलमेस कलरी वहिकिरे जो नालो ॾिनो आहे। हिन जे चवण मुताबिक़ सिंधु नदीअ जो वहिकिरो 14वीं सदी ईस्वीअ ताईं इख़्तियार कोन कयो आहे। उन वक़्त ताईं ठटो सिंध जे गादीअ जे हंधि तौरु मुस्तहक़ थी चुको हो ऐं जंगी लिहाज़ खां सिंधु नदीअ जी डेल्टा जे 2 शाखनि नाले कलड़ी ऐं बघियाड़ जे विच में अची वियो हो। कलड़ी ब्रांच 14वीं सदी खां 19वीं सदीअ ताईं वॾे ब्रांच तौरु रही। उन खां पोइ सिंधु नदीअ जूं शाखूं ओभर तरफ़ खिसकणु लॻियूं ऐं बंभोर जे मुख़ालिफ़ तरफ़ 8वीं सदी ईस्वी में अरबनि जे सिंध में अचण वक़्तु सिंधुअ जी का बि ब्रांच बंभोर जे भरिसां वहंदड़ कोन हुई। माहौल जे मुशाहिदे मां शक थो पैदा थिए त मौजूदा बंभोर जे साइट खे देबिल ई चई सघिजे थो। होलमेस मशवरो ॾिनो आहे त देबिल खे जातीअ जे ओलह में ॻोल्हणु घुरिजे। डॉक्टर मुमताज़ पठान देबिल जा मुख़्तलिफ़ राया पेश कया आहिनि जिन खे मां हिते दौरान मुनासिब नथो सम्झा। बहरहाल बंभोर जी अहमियत देबिल जे तकरारी शिनाख़त खां मथां ई आहे। हीअ माॻ सिंध जी तारीख़ में अहम आसार जी हैसियत रखे थो। डॉक्टर एफ.ए. खान जे खोटाई जे नतीजे में इस्लामी ऐं इस्लाम खां अॻे दौर जे खंडरात जी अज़ीम दौलत मिली आहे जेका आगाटे अरब दौर जे ॿियनि तारीख़ी माॻनि खे सम्झण में कसोटीअ जो कमु ॾींदी। ऐं हा, बंभोर जे लाइ असांजे दिलियुनि में ख़ासि क़िस्म जी मोहबत ससु ऐं पुन्हीअ जी दास्तान जे करे बि आहे। त उमेद आहे त हीअ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।